नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ से कराची मां कराची गुलिस्तान जौहर एहलकारन जी फायरिंग में मारिजी वियल आमिर बलोच जी नमाज जनाज़ा अदा कई वई। मक़तूल नौजवान जी नमाज जनाज़ा जमात इस्लामी अगवान हाफ़िज़ नईमुर रहमान पढ़ाई, जॾहिं त मक़तूल नौजवान जी मां जी फरियाद ते टे एहलकारन फैसल, शेरियार ऐं नासिर खे केस में नामज़द कयो वियो। केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। वारसनि मूजिबि एहलकारन ख़र्ची न ॾियण तां मच्छर जी आमिर बलोच के डोड़ाईंदा घर जे दरवाज़े ते क़त्ल कयो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब आमिर खे 2 गोलियूं लॻियूं, हिक सीने में, ॿी खाॿे पासे ऐं ॿी पेर में लॻल हुई। अपडेट कर रहा हूं नाज़रीन के कराची मां कराची जे गुलिस्तान जौहर में एहलकारन जी फायरिंग में मारिजी वियल आमिर बलोच जी नमाज जनाज़ा अदा कई वई। मक़तूल नौजवान जी नमाज जनाज़ा जमात इस्लामी अगवान हाफ़िज़ नईमुर रहमान पढ़ाई, जॾहिं त मक़तूल नौजवान जी मां जी फरियाद ते टे एहलकारन फैसल, शेरियार ऐं नासिर खे केस में नामज़द कयो वियो। केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया। अदालत जवाबदार के 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। वारसनि मूजिबि एहलकार ख़र्ची न ॾियण तां मच्छर जी आमिर बलोच खे दौड़ाईंदा घर जे दरवाज़े ते क़त्ल कयो हो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। कराची मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सरकी। जी इसाक, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? कायनात बिल्कुल ॾिसो, हे अफ़सोसनाक वाक़ियो कल पेश आयो गुलिस्तान जौहर वारे इलाइक़े में, जिते पुलिस जी फायरिंग सां जेको आमिर बलोच मारिजी वियो हुयो। उनजी जनाज़े नमाज़ कुछ देर पहिरियां जेको अदा कई वई आहे, जॾहिं त मक़तूल जी नौजवान आहे जेको आमिर, उनजी जनाज़े नमाज़ में अमीर जमात इस्लामी जो अगवान आहे हाफ़िज़ नईमुर रहमान, उन जनाज़े नमाज़ पढ़ाई आहे, जंहिंमें मक़तूल जे जनाज़े नमाज़ में आम माण्हुनि ऐं जेको सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जनाज़े नमाज़ खां पोइ उनखे बरसां वारे कब्रिस्तान में मिट्टी में हवाले कयो वियो आहे। कल इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हुयो, जिते ख़र्ची न ॾियण तां 3 एहलकारनि आमिर खे डोड़ाए करे घर जी सीढ़ियुनि वटि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो हो। तंहिंखां पोइ वारसनि पारां लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ जना अस्पताल मुंतकिल कयो हुयो। तंहिंखां पोइ पोस्टमार्टम जीअं ई कंप्लीट थी वियो त लाश खणी वारसनि पारां शारा फिसल थाने पहुता, जिते उनजी अमर जी मुद्दत में दहशतगर्दी कलम हेठि जेको केस आहे उहो दाख़िल कयो वियो। पर उनखां पहिरियों ई जेके 3 एहलकार हुया उन्हनि इहो एतिराफ़ कयो हुयो त उन्हनि जी लापरवाही जे करे जेको आहे अफ़सोसनाक हिकिड़ी जान आहे उहा ज़ाया थी। उन्हनि खे अज़ीज़ वटी पुलिस गिरफ़्तार करे वरितो हुयो, जॾहिं त जवाबदारनि खे अॼु ATC अदालत में बि पेश कयो वियो आहे, जिते अदालत पारां जवाबदारनि जो जेको रिमांड आहे उहो जांच पुलिस हवाले कयो आहे, जंहिंमें 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे जवाबदारनि खे। कल इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जोर मोड़ वटि, जिते नोमान एवेन्यू अपार्टमेंट आहे उनजे अंदरि इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते जेके 3 पुलिस एहलकार हुया उन्हनि डोड़ाए करे जेको आमिर खे गोलियूं हणी मारे छॾियो। तंहिंखां पोइ 3 जेके जवाबदार उन्हनि खे थॾे ते गिरफ़्तार करे वरितो। ऐं उनजी अमर जो मुतालबो इहो ई आहे त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿियो कोई आमिर ॿिए कंहिंजी जान जेको आहे ज़ाया थियण खां बची सघिजे। उन IG सिंध ऐं ॿियनि खां वसवारनि को इहो मुतालबो कयो आहे त अहिड़ा करप्ट पुलिस एहलकार जे ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वञे, उन्हनि खे सिंध पुलिस में भर्ती बि न कयो वञे। अॼु 3 जवाबदारनि खे अदालत में बि पेश कयो वियो, जिते जांच पुलिस खे 5 ॾींहनि जे रिमांड लाइ 3 जवाबदारनि खे हवाले कयो वियो आहे। जी इसाक, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।